أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الله يبدأ الخلق ثم يعيده ثم إليه ترجعون ويوم تقوم الساعة يبلس المجرمون ولم يكن لهم من شركائهم شفعاء وكانوا بشركائهم كافرين ويوم تقوم الساعة يومئذ يتفرقون فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فهم في روضة يحبرون وأما الذين كفروا وكذبوا بآياتنا ولقاء الآخرة فأولئك في العذاب محضرون فسبحان الله حين تمسون وحين تصبحون وله الحمد في السماوات والأرض وعشيا وحين تظهرون يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ويحيي الأرض بعد موتها وكذلك تخرجون صدق الله العظيم अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जेका आहे उहा हर शइ जे मथां कुदरत रखंदड़ ज़ात आहे। ईअं ई कुझु बि न हुयो अॻु में, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात हुई पे। अॼु हर शइ आहे, अल्लाह ताला जी ज़ात बि आहे। अॻिते हली करे हर शइ ख़तमु थी वेंदी, पर अल्लाह तबारक व ताला जी ज़ात पोइ बि हूंदी। तंहिंजे करे तव्हां असां इन अक़ीदे जा क़ाइल आहियूं त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे जीअं हाणे पैदा कयो आहे, वरी मरण खां बाद में भी अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे ॿीहर पैदा करे जान जिस्म ॾेई करे क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में गॾु करे कयल अमालनि जा हिसाब किताब इंसान खां वठंदो। काफ़र ऐं मुशरिक इन ॻाल्हि खे बैद सम्झनि था जो मरी वञे इंसान, मरण खां पोइ क़बर जे अंदरि इंसान मरी ॻरी भुरी मिटी थी वेंदो, त पोइ कीअं वरी इंसान उहो ॿीहर उथंदो, वरी उहो उथी करे महशर जे मैदान में वेंदो, वरी अल्लाह ताला जे साम्हूं ईंदो, पोइ जन्नत बि आहे जहन्नम बि आहे। इन ॻाल्हि जो उहो इनकार करनि था। त अल्लाह रब्बुल आलमीन हिननि आयात जे अंदरि पंहिंजी कुदरत कामिला जो बयानु फरमायो आहे। फरमाए त अल्लाह यब्दउल ख़ल्क़, अल्लाह तबारक व ताला नए सिर मखलूक खे पैदा कंदड़ आहे, बिना नक्शे जे, बिना कंहिं सामान मटीरियल जे। अल्लाह तबारक व ताला काइनात खे पैदा करणु फरमायो आहे। त ईअं इंसान खे बि अल्लाह तबारक व ताला पंहिंजी कुदरत कामिला सां पैदा कयो आहे। कोई न हुयो, अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिट्टीअ मां पैदा कयो। न आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहिरियां नक्शो मौजूदु हो, न आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका सीरत सूरत मौजूदु हुई। अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे हुकुम सां मलाइकनि खे हुकुम कयो। मलाइकनि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सूरत ठाही। अल्लाह तबारक व ताला उन में जान ऐं जिस्म पैदा करणु फरमाई। इन पूरे काइनात खे अल्लाह तबारक व ताला पंहिंजे क़ादिर कुदरत मुतलक सां पैदा करणु फरमायो आहे। कुझु बि न हुयो अॻु में, न आसमान, न ज़मीन, न बाह, हवा, पाणी, मिट्टी, कुझु बि न हुयो। रब साईं फरमाए थो यब्दउल ख़ल्क़, मखलूक खे अल्लाह तबारक व ताला पहिरियों भेरो पैदा कयो आहे। सुम युईदहू, वरी ॿीहर भी अल्लाह तबारक व ताला इनखे पैदा कंदो, मोटाईंदो ॿीहर। सुम इलैहि तुरजन, पोइ उन्ही जे तरफ़ मोटाया वेंदा। काइनात जेका इंसान ज़िंदगी गुज़ारे थी पई, इंसान जेको ज़िंदगी गुज़ारे थो, इन जो कुझु बि न हुयो, अल्लाह ताला पैदा कयो आहे। हाणे इंसाननि खे अल्लाह तबारक व ताला पैदा कयो आहे। ये क़यामत ताईं इंसान पैदा थींदा रहंदा। जेके इंसान मरी था वञनि उहे इंसाननि खे तव्हां असां पंहिंजे हथनि सां पंहिंजे कुल्हनि ते खणी करे क़ब्रिस्तान जे अंदरि दफ़न करे था अचूं पिया।
रब साईं फरमाए थो सुम यो ईदहू, पोइ मां रब वरी इन ॻाल्हि जे मथां बि कुदरत रखां थो त इंसान खे ॿीहर क़बरनि खां उथारे करे अहिड़ियूं ई सूरतूं ॾेई करे वरी अलाह तबारक व ताला फरमाए थो सुम इलैहि तुरजऊन, पोइ इहे इंसान मोटी साॻी मूं रब जे साम्हूं अची करे बीहंदा। वयौम तक़ूम अस्साअतो, उन ॾींहुं रब साईं फरमाए थो मां क़यामत क़ाइमु कंदुमि। क़यामत क़ाइमु थी पवंदी, क़बरनि मां इंसान उथंदा, उथी करे सभु अलाह तबारक व ताला जे साम्हूं ईंदा। अलाह तबारक व ताला इंसान ज़ात जे लाइ जन्नत ऐं जहन्नम जा फ़ैसिला करणु फरमाईंदो। पोइ जेके जहिड़ा अमाल खणी करे पहुचंदो उते त अलाह तबारक व ताला ओड़ा ई फ़ैसिला फरमाईंदो। पर रब साईं फरमाए थो युब्लिसुल मुजरिमून, उन ॾींहुं मुजरिम इंसान जेके हूंदा, काफ़िर मुशरिक मुनाफ़िक इंसान जेके बि गुनाहगार हूंदा, सभु नाउमीद हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जीअं इंसान खे क़बरनि खां ॿीहर उथारींदो, क़बरनि खां उथंदे ई हर इंसान महसूसु कंदो त मुंहिंजे लाइ कहिड़ो फ़ैसिलो थियणो आहे, जन्नत जो फ़ैसिलो थियणो आहे या मुंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थियणो आहे। पर रब सां एतिरी ॻाल्हि बयानु फरमाई युब्लिसुल मुजरिमून, गुनाहगार इंसान जेके हूंदा, मुजरिम इंसान जेके हूंदा, उहे उन ॾींहुं नाउमीद थी पवंदा। अॻिते रब साईं फरमाए थो वलम यकुल लहुम मिन शुरकाइहिम, न हूंदा उन्हनि जे लाइ को बि शुरका जेके दुनिया में रही करे इंसान पंहिंजा हथ घड़िया माबूद ठाहे, पथरनि जा काठियुनि जा बुत ठाहे उन्हनि जी इबादत करनि पिया, चवनि पिया त ही इंसान ही बुत ही माबूद आहिनि असांजा, इहे असांजी मदद कंदा क़यामत जे ॾींहुं, इहे असांजी सिफ़ारिश कंदा अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं। रब साईं फरमाए थो वकानू बेशुरकाइहिम काफ़िरीन, ओ जंहिं इंसान दुनिया में रही करे बुतनि खे झंडनि कंडनि खे काठियुनि जा हथ घड़िया बुत ठाहे, पथरनि जा माबूद ठाहे, उन्हनि जी इबादत कई, औलिया अल्लाह जे क़बरुनि ते वञी करे उन्हनि खे सजदा कयूं, उन्हनि खे हाजत रवा सम्झूं, उन्हनि खे मुश्किल कुशा सम्झूं। रब साईं फरमाए थो बेशुरकाइहिम काफ़िरीन, उहे सभई इन ॻाल्हि जो इनकार कंदा त रब असां हिननि जी सिफ़ारिश नथा करे सघूं, छो त ही मुशरिक थी ज़िंदगी गुज़ारे आया, ही कुफ़ुर में ज़िंदगी गुज़ारे आया, मुनाफ़िकी वारी ज़िंदगी गुज़ारे आया, पर असां मां कंहिं बि हिननि खे इन ॻाल्हि जो दर्स न ॾिनो हुयो। सभु इन्हनि खां बेज़ार थी वेंदा। यौम तक़ूम अस्साअतु यौमइज़ यतफ़र्रक़ून, क़यामत जे ॾींहुं इंसान जुदा जुदा थी वेंदा, इंसान धार धार थी वेंदा। माना मुजरिम इंसान धार हूंदा, गुनाहगार इंसान धार हूंदा, मुशरिक धार हूंदा, काफ़र ॿिए टोले में, मोमिन जेके हूंदा मुस्लमान, उन्हनि खे अल्लाह तबारक व ताला उन काफ़र ऐं मुजरिम मुनाफ़िकनि खां जेको आहे न धार करणु फरमाईंदो। बसि ऐलान फरमाईंदो अल्लाह तबारक व ताला वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून, अॼु ॾींहुं जेके मुजरिम इंसान आहिनि उहे धार थी वञनि मोमिन इंसाननि मां। वअम्मल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहाति फ़हुम फ़ी रौज़तिन युहबरून, पोइ उहे इंसान जंहिं ईमान आंदो, अल्लाह जल जलालहू खे अकेलो सम्झूं, अल्लाह जी पूॼा कयूं, अल्लाह जी इबादत कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान आंदऊं, मोमिन मुस्लमान थी करे ज़िंदगी गुज़ारनि था। रब साईं फरमाए थो फ़हुम फ़ी रौज़तिन युहबरून, उहे बाग़ात जे अंदरि रहंदा पर ख़ुशि थी करे ज़िंदगी गुज़ारींदा। इंसाननि खे अमालनामा मिलंदा क़यामत जे ॾींहुं, कंहिंखे सॼे हथ में, कंहिंखे खॿे हथ में। जंहिं बि इंसान खे सॼे हथ में अमालनामो मिलंदो उहो इंसान सम्झी वेंदो अमालनामे जे पढ़ण खां अॻु ई उनजे ऐलान थियण खां त तूं जन्नत में वञ। जॾहिं अमालनामो सॼे हथ में मिलंदो उहो इंसान यकीन करे चवंदो त सॼे हथ में अमालनामो मिलण ई इन ॻाल्हि जी मथां दलालत करे थो त अल्लाह ताला मुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। पोइ ख़ुशि थींदो, ख़ुशि थी करे हर इंसान पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे क़रीबी दोस्तनि खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे ॾेखारींदो, ॾिसो त अॼु ॾींहुं मां जेको आहे सो दुनिया जे अंदरि अल्लाह खे राज़ी करे ऐं माशर जे मैदान में कामयाबु थी करे जन्नत न वञा पियो। वअम्मल लज़ीना कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना, पर उहे इंसान जंहिं कुफ़र कयो, अल्लाह खे वहदहू ला शरीक न मञूं, शिरक ऐं कुफ़र वारी ज़िंदगी गुज़ारे आया, वकज़्ज़बू बिआयातिना, अल्लाह जे आयात खे कूड़ो कयूं, अंबिया किरामनि खे कूड़ो कयूं, अंबिया किरामनि जे मौजज़नि खे कूड़ो कयूं, अल्लाह जे तरफ़ खां आयात जेके क़ुर नाज़िल थियल आहे उनखे कूड़ो कयूं, वलिकाइल आख़िरते, इन ॻाल्हि जो बि इनकार कयूं त मरण खां पोइ त उथण ई न आहे। मरण खां पोइ असां जॾहिं पंहिंजे क़बर में वेंदासीं असां त मरी भुरी मिटी थी वेंदासीं, असांजा हॾा ॻरी वेंदा, जान जिस्म सॼी ॻरी वेंदी, पोइ असां कीअं जेको आहे सो वरी उथंदासीं। रब साईं फरमाए थो अहिड़नि इंसाननि खे बि मां रब ज़िंदा करे जॾहिं क़यामत ॾींहुं माशर जे मैदान में गॾु करे फ़उलाइक फ़िल अज़ाब मुहज़रून, रब साईं फरमाए थो पंहिंजे अखियुनि सां जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा उन्हनि खे यकीन थी चुको हूंदो त हाणे असांजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थियणो आहे।
तंहिंजे करे रब से फरमाए तो उहे इंसान पोइ अलाह जी रहमत खां नाउमीद थी पवंदा। बसि काफ़र ऐं मुशरिक जे लाइ त एतिरो ई हूंदो जो अल्लाह तबारक व तआला बिना हिसाब किताब जे उन्हनि खे जहन्नम में मोकिले छॾींदो। तंहिंजे करे इंसान केॾो न नाशाकिर थी वियो आहे। इंसान सिर्फ़ु पंहिंजे वजूद में ॾिसे, जेको इंसान जो वजूद अल्लाह तबारक व तआला पैदा कयो आहे, त इंसान खे अल्लाह तबारक व तआला जी कुदरत नज़र ईंदी। अखियुनि में ॾिसण जी सलाहियत, कननि में ॿुधण जी सलाहियत, नक में सूंघण जी सलाहियत, ज़ुबान में ॻाल्हाइण जी सलाहियत, इहा कंहिं रखी आहे? त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ई आहे जेका अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ई आहे जेका इंसान ज़ात जे अंदरि एॾियूं वॾियूं सलाहियतूं पैदा करे थो। तंहिंजे करे इंसान इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे अल्लाह जी इबादत शुरू करे। रब से फरमाए थो फसुबहान अल्लाह, मूं रब जी तव्हां तस्बीह कयो। सुबुह हुजे या शाम, राति हुजे या ॾींहुं, तव्हांजे मथां लाज़िम अची बणिजे थो त तव्हां इंसान ज़ात अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह कयो। ही न तुमसून, फसुबहान अल्लाह ही न तुमसून, अल्लाह तबारक व तआला जी तव्हां तस्बीह कयो। ही न तुमसून, ही न तुमसून जे अंदरि तफ़सीर वारे लिखियो आहे पोइ निमाज़ जो अल्लाह ताला हुकुम करे थो, यानी शाम जे वक़्त में, यानी मग़रिब ऐं इशा जी निमाज़ जो रब से हुकुम फरमाए थो। मग़रिब ऐं इशा जे वक़्त में तव्हां अल्लाह जी तस्बीह कयो। वही न तुस्बिहून, ऐं सुबुह जी निमाज़ जे वक़्त में बि सुबुह जी निमाज़ बि पढ़ो, मग़रिब ऐं इशा जी निमाज़ बि पढ़ो। त रब से फरमाए थो वलहुल हम्दु फिस समावाति वल अर्ज़ि, उन अल्लाह जी जेका तारीफ़ आहे उहा त आसमाननि ऐं ज़मीननि में आहे। आसमान में जेका मखलूक रहे थी पई उहा बि अल्लाह जी तस्बीह करे थी पई। ज़मीन जे अंदरि, ज़मीन जे मथां जेका बि मखलूक रहे थी पई उहा अल्लाह जी तस्बीह करे थी पई। एतिरे ते ही जेके वण तव्हां असांखे नज़र अचनि था, उन्हनि जा पन, उन्हनि जा जेके पन अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह करनि था। एतिरे ताईं जो हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त हे जेका सुकल भितर हूंदा आहिनि, जेका खेड़ी पई हूंदी आहे ज़मीन जे अंदरि, उहे जेके भितर तव्हां खणी करे जेकॾहिं पंहिंजे इस्तेमाल में आणियो इस्तंजे वग़ैरह में, तव्हां उनखे बि अॻु में चओ त उस्कुत बेज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र खां बसि कर त मां हाणे तोखे पंहिंजे इस्तेमाल में आणियां। इन में मालूम थिए थो त इहा जेका ज़मीन जे अंदरि सुकल भितर आहिनि उहे बि अल्लाह जी तस्बीह करनि था पिया। तॾहिं रब साईं फरमाए थो इंसान ज़ात जो फ़ाइदो इन में आहे त मूं रब जी तस्बीह करे, कामयाबी इन में आहे त मूं रब जी पूॼा करे, मूं रब जी इबादत करे। जेकॾहिं इंसान अल्लाह जी तस्बीह नथो करे, अल्लाह जी इबादत नथो करे, पोइ सॼी काइनात अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह करे थी। उहो बेपरवाह बादशाह आहे, उन रब्बुल आलमीन खे कंहिं बि क़िस्म जी का परवाह कान्हे का। वाशिया वहीन तुज़हिरून, रब साईं फरमाए थो वाशिया, पोइ तव्हांजे मथां लाज़िम आहे त शाम जे वक़्त में यानी असर जी निमाज़ बि पढ़ो, वहीन तुज़हिरून, बेपारी जी निमाज़ बि पढ़ो। यानी 5 वक़्त इंसान जे इंसान ज़ात जे मथां अल्लाह तबारक व तआला निमाज़ फ़र्ज़ कया। इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान इहे 5 ई वक़्त अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदो रहे। अॻिते रब साईं फरमाए थो कॾहिं इंसान सोचियो आहे त युख़रिजुल हय्य मिनल मय्यत, ज़िंदा जानवर मां, ज़िंदा शइ मां अल्लाह तबारक व तआला मुअल खे कढे थो पियो। कुकड़ आहे त उहा अंडो ॾिए थी पई। इंसान ज़ात मां हिकु मनी जो कतरो निकिरे थो पियो, त उन्हनि मनी जे कतरे मां, उन अंडे बेजान मां रब साईं फरमाए थो युख़रिजुल मय्यत मिनल हय्य, पोइ उन मुअल मां वरी ज़िंदा पैदा कयां थो पियो। माना अंडे मां अल्लाह तबारक व तआला फर्स्ट क्लास कुकुड़ पैदा करे थो, मनी जे किने कतरे मां जेकॾहिं इंसान जे जिस्म मां निकिरे थो त उहो इंसान जे मथां गुस्ल वाजिब थी थो वञे। कपिड़े खे लॻे थो त कपिड़ो पलीत थी थो वञे पियो, उन कपिड़े सां तव्हां असांजी निमाज़ नथी थिए पई। एतिरे ते उहो कपिड़ो माण्हू पंहिंजी जान ते बि बर्दाश्त नथो करे पियो, छो त पलीत थी चुको आहे। अहिड़े पलीती मां रब साईं फरमाए थो बेजान मां रब तव्हां जानदार इंसान ज़ात खे हसीन जमील करे पैदा कयो आहे। अहिड़े ई नमूने सां युख़रिजुल अर्ज़ बाद मौतिहा, ग़ैराबाद ज़मीन खे मां आबाद कयां थो। आसमान मां बारिश पवे थी पई, उन बारिश जे पाणी सां अल्लाह तबारक व तआला इन ज़मीन खे आबादी ॾियण जे सलाहियत पैदा करे थो पियो। आख़िर केरु आहे? अहिड़ी त का ज़ात आहे जेका ज़मीन आहे, ज़मीन बि साॻी आहे, उनखे पाणी बि साॻियो ॾियूं था, उनखे भाण बि तव्हां असां साॻियो ॾियूं था पिया, यूरा बि साॻी ॾियूं था पिया। पर कॾहिं उन ज़मीन मां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे लाइ कणिक जा फ़सुल तयारु करे थो, कॾहिं सारियूं तयारु करे थो, कॾहिं बाग़ात ॾिसो क़िस्म क़िस्म जा पैदा मेवा अल्लाह ताला करे थो पियो। रब साईं फरमाए थो इहा मूं रब जी कुदरत आहे। वकज़ालिक तुख़रजून, मां रब तव्हांखे बि वरी जेको इंसान मरी थो वञे ईअं ई वरी तव्हांखे ॿीहर उथारींदुमि। तंहिंजे करे इंसान ज़ात क़बरनि मां उथी करे अल्लाह ताला जे साम्हूं ज़रूरु ईंदा। इंसान खे पंहिंजी कयल ज़िंदगी में जेके बि इंसान अमाल करे आयो आहे, सभिनि जो इंसान खे हिसाब किताब ॾियणो पवंदो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां दुनिया जे अंदरि जेका ज़िंदगी गुज़ारियूं, उन ज़िंदगीअ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदा रहियूं। शिरक ऐं कुफ़र खां इंसान पाक थी करे ज़िंदगी गुज़ारे, 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हुजे। यकीनन जॾहिं तव्हां असांजे मथां अल्लाह तबारक व तआला मौत आणींदो त उहा मौत तौहीद वारी मुवाहिद थी करे मरंदासीं। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ज़िंदगी तौहीद ते गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।